जैसे सिंधी शायरी के मैदान में असी इसाक समेज के नाले से सुञाणूं था। संस खोड़ सारा शेर सादिक गाया आहिनि। हुन सां जो दोस्ती वधी वई आहे, शहर में दुश्मनी वधी वई आहे। सिंधा राज्य के डायरेक्टर डॉक्टर इसाक समेज के गुज़ारिश कंदुसि तो अचे ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे। मोहतरम इसाक समेज। जाए न सारो ॾींहुं हींअरो ओठी वॻ जीअं मूं पिरियांसी नींहं छिनण कारण न कयो। अॼोकी हिन महफ़िल में स्टेज ते वेठल ऐं हाल में मौजूदु सादिक जा मदाह दोस्त, उन सां प्यार करण वारा, उनजे नाले ते गॾु थींदड़ सभु मुअज़िज़ माण्हू, मां तव्हांखे इन करे भलीकार चवंदुसि छाकाणि त मां पाण खे हिन महफ़िल में को महिमान न पर मेज़बान सम्झां थो। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश बि आई त मां हेठि वेही दोस्तनि खे ॿुधां, पर जीअं त नज़ाकत जी ख़्वाहिश ई त दोस्तनि सां गॾु मथे वेहिजे, तंहिं करे मथे अची वेठासीं। सादिक हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो अहिड़ो रागी आहे, हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे, हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजे तारुफ़ जी का बि ज़रूरत न आहे। तमामु थोरा अहिड़ा माण्हू थींदा आहिनि जिन जे बारे में चइबो आहे त हीउ कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। न हुनजे राग जी तारुफ़ कराइण जी ज़रूरत आहे, न हुनजी शख़्सियत जी। अलबत्ता हुनखे इन करे हिन तरह सां यादि करण जी ज़रूरत आहे त जीअं असीं उन्हनि माण्हुनि खे ॿुधाए सघूं जिन खे सादिक जी शख़्सियत सां उन सतह जी वेझड़ाइप हासिल न हुई जो हू सम्झी सघनि त बुनियादी तरह सादिक फ़क़ति राग ॻाइण जे करे या चंद मक़बूल गीत ॻाइण जे करे एतिरो यादि नथो रखियो वञे। चवंदा आहिनि त कंहिं माण्हू जी परख करणी हुजे त उनजा टे तरीक़ा आहिनि जंहिंमां हुनजे करेक्टर जी ख़बर पवंदी। या हुन सां जुआ खेॾो, या हुन सां वापारु कयो, या हुन सां गॾु सफ़र कयो। जुआ असां ॿिन्ही खे न ईंदी, तंहिं करे कईसीं न। वापार बि असां ॿिन्ही खे न ईंदो, सफ़र असां जाम कया। कासबे खां वठी ताजमहल ताईं, झील सैफल मलूक खां वठी काछे कोहिस्तान जे दंग ते मौजूदु भित जबल ताईं, ऐं पोइ बेशुमार जायूं, हंध, शहर, माग, मंज़र अहिड़ा आहिनि जिन वटां जॾहिं बि गुज़रिजे थो त लॻे थो उन्हनि सां असांजो को तालुक़ु आहे, उन्हनि सां असांजी का यादि आहे। ऐं कंहिं महबूब माण्हू सां गॾु उहे मंज़र कंहिं लहज़े में असांजे रूह ताईं लही उन्हनि असां सां गुफ़्तगू कई हुई। त सादिक ईअं हर उन माण्हूअ जे रत जुज़न में लिथल आहे जीअं हुनजो तजुर्बो कयो आहे। मां नथो सम्झां त असां मां को बि माण्हू हुन सां पंहिंजो रिश्तो डिफाइन करे सघे थो या इंटरप्रेट करे सघे थो त उहो असांजो को दोस्त हो, या हू को असांजो महबूब हो, या हू का बाज़ारी माउ हो, या हू को शफ़ीक पीउ हो, या हू को तव्हांजो घर भाती हो, या हू को तव्हांजो वॾो भाउ हो। अञा ताईं इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे त हुन सां आख़िरकार हेतिरनि माण्हुनि जो तालुक़ु या रिश्तो कहिड़ो हो जो माण्हू खां बहरहाल कॾहिं न कॾहिं त पंहिंजो पीउ बि विसरी वञे थो जॾहिं उहो हिन दुनिया में नथो रहे। मूंखे त यादि न आहे त मूं समेत केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि सादिक जे हूंदे ऐं सादिक जे वञण खां पोइ बि त को हिकु ॾींहुं बि अहिड़ो गुज़ारियो हुजे त
जंहिं ॾींहुं हुननि जो को न को लम्हो सादिक जे कंहिं टहक, सादिक जे कंहिं गीत, सादिक जी कंहिं यादि रंगियो न हुजे। हुनजी मौसीक़े जा ज़ाहिरा ॿुधंदड़ त अलाए केतिरा आहिनि, उन्हनि जी का आदमशुमारी मुमकिन न आहे, पर हुनजी शख़्सियत सां प्यारु कंदड़ माण्हुनि जी बि आदमशुमारी करणु मुमकिन न आहे। हुनजो करेक्टर एतिरो घणो फैलियल आहे, एतिरो घणो फैलियल आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई उस्ताद शफ़ी त सादिक थियण लाइ या वॾो माण्हू थियण लाइ सादिक जहिड़ो ठाव खपे थो, पर सादिक जहिड़ो हां बि खपे थो। ऐं जेसि ताईं उहो हां ऐं उहो थां शफ़ाफ़ न आहे, उहो कंहिं गदराइण खां पाक न आहे, उहो तक़दीस भरियो न आहे, तेसीं ताईं इहो प्यारु मिलणु मुमकिन न आहे, तेसि ताईं इहा मोहबत मिलणु मुमकिन न आहे। तंहिंजे करे सादिक सभिनी वसफ़े वॾो माण्हू हो। ऐं तव्हांखे माण्हू पैसा ॾेई सघनि था, तव्हांखे माण्हू मिल्कियत ॾेई सघनि था, मुमकिन आहे तव्हांखे को कूड़ो एतिराम बि ॾेई छॾनि, माण्हू प्यार मेरिट ते ॾींदा आहिनि, प्यार में कूड़ नथा ॻाल्हाए सघनि। तंहिंजे करे जेकॾहिं ही सभु माण्हू ऐं ॿिया उहे हज़ारे लखे माण्हू जेके हिते मौजूदु न आहिनि, उहे अॼु बि सादिक सां ईअं बेलोस ऐं शदीद ऐं दिलि जे समूरनि सचाइनि सां प्यारु कनि था त मां सम्झां थो इहो प्यार ई हुनखे हीरो सॾण लाइ काफ़ी आहे। सादिक पंहिंजे कम ऐं किरदार में हिकिड़ो सचो पचो हिकिड़ो मिसाली ऐं आइडियल करेक्टर आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई ख़ालिद त भला सूरमो थियण लाइ वेढ़ाक हुजणु ज़रूरी आहे, सिपाही थियणु ज़रूरी आहे, का जंग विढ़णु ज़रूरी आहे, कंहिं सरहद ते बंदूक खणी बीहणु ज़रूरी आहे। छा लता सूरमी नथी थी सघे? छा माई भागी सूरमी नथी थी सघे? ज़रूरी आहे त उहो कंहिं पॉलिटिकल पार्टी या कंहिं फ़ौज जे कंहिं विंग जो हिसो हुजे। सूरमो थियण जे लाइ पंहिंजे समाज, पंहिंजनि माण्हुनि, पंहिंजे वतन, उनजी मिटीअ खे सर्व करणु ज़रूरी आहे ऐं सादिक फ़क़ीर इहो कमु कयो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो सादिक बि असांजो सूरमो आहे ऐं असांखे हुनखे ईअं ई मोहबत ऐं ट्रिब्यूट ॾियणु खपे जीअं असीं ॾेई रहिया आहियूं। इहो को अहसान न आहे, इहो को थोरो न आहे, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। असां ताज़ो कुझु माण्हुनि जा सिंधला जी में कार्नर अनाउंस कया हुआ ऐं उन सिलसिले में मां डॉक्टर अदीब रिज़वी सां मिलणु वियुसि। अॼु जी सिंध ख़ुशनसीब आहे जो हुनखे अदीब रिज़वी जहिड़ो वॾो माण्हू नसीब आहे। डॉक्टर अदीब रिज़वी खे मां चयो त असां चाहियूं था त सिंधला जी में असां तव्हांजे नाले सां हिकिड़ो कार्नर क़ाइमु कयूं। त हुन खिली चयो इहो तव्हां छो था करणु चाहियो? मूं चयो इन करे त जीअं असां पंहिंजे हमअसर दौर जे माण्हुनि ऐं ईंदड़ नसुलनि खे ॿुधाए सघूं त असांजी धरती ऐं असांजी मिटीअ कहिड़ा कहिड़ा वॾा माण्हू पैदा कया आहिनि ऐं इहो असां तव्हां लाइ न पिया कयूं, असां पंहिंजी ख़ुशीअ लाइ कयूं पिया। तंहिं करे असां सादिक सां खे जेको बि हिते अक़ीदत जा गुल खणी अचूं था त को हुन ते अहसान न आहे ऐं न कोई कंहिंखे ॾेखारणु अचूं था त असां बि हुनजी वरसी में आया हुआसीं। सची ॻाल्हि इहा आहे त अॼु ताईं को सुॾको असां सभिनि जे निड़ियुनि में अटकियल आहे
जेको असां हिक ॿिए जे साम्हूं सुरकी नथा सघूं। तंहिंजे करे सादिक जी शख़्सियत खे न रुगो ईअं यादि करणु, न रुगो ईअं हर नसुर सां शेयर करण जी ज़रूरत आहे, पर उहे टहक, उहे वाक़िया, उहे ॻाल्हियूं जेके हुन पंहिंजी ज़िंदगीअ में विरछियूं ऐं विरहायूं, उन्हनि खे बि कंटिन्यू रखण जी ज़रूरत आहे। हिते इहो सुवालु मां सम्झा थो 4 सालनि खां पोइ थियो आहे त हुन करणु छा पिए चाहियो, इन समूरे प्यार ऐं इन समूरे राग वसीले ऐं असां मां घणा आहिनि जेके हुनजे इन्हनि खयल विखुनि ते पेर रखण जी जिन कोशिशि कई आहे। सादिक जहिड़ो ॻाइणु, जीअं उस्ताद शफ़ी चयो त ॿियनि वांगुरु सादिक बि वन पीस हो, अकेलो हो, वाहिद हो। सादिक जे आवाज़ ऐं अंदाज़ खे कापी करे सघिजे थो, कापी थी रहियो आहे, खोड़ माण्हू ॻाए रहिया आहिनि उन अंदाज़ में, पर उहो दर्द ऐं उहा सदा जेका थर जे सहरा, जेका मोर जी रड़ ऐं जेका सदियुनि जे ॾुख जे नतीजे में पैदा थी, उहा सदा त सिर्फ़ु सादिक ई पंहिंजे गले मां कढी थी सघियो। उहा कापी करणु मुमकिन न आहे। चयो वेंदो आहे त सिंध जेका आहे उहा ॾुख जी माथिरी आहे, ॾुख जो वतन आहे। ॾुख ई हुनजे तख़लीक़ ऐं जोहर जो सभ खां ताक़तवर मुहरिक ऐं सोर्स आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो जेको माण्हू असांजे ॾुख जी ॻाल्हि करे थो, असांखे हुन सां प्यारु थिए थो। तव्हां हैरान थींदो, सादिक जे ॻायल शाइरी जी अक्सरियत त पंहिंजी जाइ ते, ख़ुदि कुदरत हुनजे आवाज़ में जेको सोज़ भरियो आहे, उनजो नेमुल बदल न आहे। ऐं जॾहिं हुन होलीअ जहिड़े ॾींहं जो बि गीत ॻायो, होली जंहिंमें रंग आहिनि रुगो, तॾहिं बि हुन ॻायो, होली आई होली वेही, कंहिं बि असां ते रंग न हारियो। ऐं अजीब ॻाल्हि आहे त जंहिं ॾींहुं सादिक मके खां हिन शहर पहुतो हो, उहो होली जो ॾींहुं, ऐं मिठीअ में असां का बि रंग जी पिचकारी कोन ॾिठी। जेतोणीकि सादिक अहिड़ो माण्हू हो जंहिं कॾहिं मंदर ऐं मस्जिद जो फ़र्क़ु न कयो, जंहिं कॾहिं शीए सुन्नीअ जो फ़र्क़ु न कयो, जेको न फ़क़ति मिठी पर हर मज़हब, मसलक, मज़हबी जाइ, सियासी पार्टी जो घर जो भाती हो। जीअं अमीर आज़ाद चयो त GSM जा कारकुन हुनखे पंहिंजे पार्टी जे दोस्त वांगुरु डील कंदा, उहो रुगो GSM न हुई। अॼु तव्हां पलीज जी पार्टी जे सभिनी दोस्तनि सां मिलो, कादिर मक्सी जी पार्टी जे दोस्तनि सां मिलो, का धुर अहिड़ी न आहे जंहिंमें सादिक लाइ इहा ओनरशिप न आहे त उहो असांजो हो। इहा जेका हुनजी शख़्सियत जी रवादारी आहे, जेको सभिनी खे पंहिंजो करण जो जेको गुण आहे, इहो रुगो रागनि खे न, असां मां हर माण्हू खे सिखणु घुरिजे। इहा हिकिड़ी तरबियत हुई, इहो हिकिड़ो पैगाम हो, इहो हिकिड़ो मैसेज हो जेको सादिक बिना कंहिं तबलीग जे ऐं बिना कंहिं ख़ुतबे जे हर शहर, हर ॻोठ, हर इलाइक़े में वञी विरायो पए। त सादिक को आम रिवायती ॻाइणो न हो। सादिक जे दौर में ऐं सादिक खां पोइ बि हुन खां वॾा ॻाइणा मौजूदु आहिनि, पर सची ॻाल्हि इहा आहे रुगो ॻाइणनि में न, सॼी सोसाइटी में सादिक ॻोल्हणु मुश्किल आहे। तव्हांजी महिरबानी।